जिन ॾिठो पेर पुनूअ जो से नकी रून न चून हूंदन मथे हून लागा पाइन लोक जा। परे परे जा पंध वसाईंदड़ आवाज़ जो ई सफ़र जिते जिते अवां जे समातुनि जे साणे में पखियुनि जा उॾामी आयो। उन्हनि मिड़नी महिरबान ॿुधंदड़नि जी ख़िदमत में प्रोग्राम आईना अक्स साण करे अवां जो मेज़बान बशीर उठे जो सदाई अवां सजणनि खे इहा ई दुआ आहे तव्हीं जिते बि हुजो सुखिया हुजो। साईं मुंहिंजा जीवन जे जहान में कॾहिं अलमंज़र जे मंज़रनि ऐं बरसाति खां पोइ कारूंझर जहिड़ा मंज़र हूंदा आहिनि त कॾहिं वरी हाड़े जी हैबत बंभोर जहिड़ी वीरानी ऐं ऋण जहिड़ी तनहाई हूंदी आहे। ॻाल्हि सुठी हुजे या ख़राब पर माण्हुनि जे वात में सिर्फ़ 2-3 ॾींहं हूंदी आहे। फ़र्क़ु इहो ज़रूरु हूंदो आहे त सुठी ॻाल्हि माण्हुनि जे दिलि में माण्हू लाइ जाइ पैदा कंदी आहे ऐं ख़राब ॻाल्हि माण्हुनि जे दिलि में माण्हू जे लाइ निफ़रत पैदा कंदी आहे। मोहबतूं कयूं न आहिनि वेंदियूं पर थी वेंदियूं आहिनि ऐं थी वञण वारी शइ खे केरु रोके इहो बि ग़लति आहे। माण्हुनि जा हथ मोहबतुनि जे विचां दीवारूं बि खड़ियूं कंदा आहिनि ऐं माण्हुनि जा हथ सिक जे समुंड में तरंदड़ इश्क जे ॿेड़ियुनि जा तख़्ता बि कढंदा आहिनि। फ़र्क़ु इहो ज़रूरु हूंदो आहे त सचियूं मोहबतूं ऐं अणलोभी इश्क मंज़िल माणींदो आहे ऐं लालची दिलियूं ऐं आरज़ी उल्फत ईअं ई टुटी वेंदी आहे जीअं हथ मां किरण खां पोइ आईनू भोर भोर थी वेंदो आहे। पहिरीं तूं पारेज पारण पोइ पुनूह ते बोल म विसारेज होजो कई होत से। प्रोग्राम आईना अक्स ऐं आईना अक्स जे हिन सफ़र में हिकु दफ़ो ॿीहर अवां समूरनि साथियुनि खे भलीकार चऊं था ऐं उन्हनि साथियुनि खे भलीकार जेके साथी असांखे सुपर हाईवे ते इंडस हाईवे ते नेशनल हाईवे ते या कंहिं बि रोड ऐं रस्ते ते बहरहाल दौरान सफ़र ॿुधनि पिया। उन्हनि दोस्तनि खे असांजी इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी करे ड्राइविंग तमामु घणे एहतियात सां कजो, तरतकड़ ऐं जल्दबाज़ी खां कमु न वठिजो ऐं जेका हीअ मुसाफ़िरी हूंदी आहे ऐं उन में जॾहिं जेको साथी जेको दोस्त ड्राइविंग कंदो आहे उन जी इहा ज़िमेदारी बि आहे त हू गाॾी एहतियात सां हलाए। सो बहरहाल असांजी अव्हां सां मुहबत आहे, मुहबतूं आहिनि ऐं प्यार जो ई पंधु आहे। हीउ जीवन जो जहान आहे, पाण आहियूं त दुनिया आहे। सो बहरहाल असांजी इहा ई गुज़ारिश हर बार हर घड़ी हर क़दम ऐं असांजी इहा ई दुआ आहे त अलाह ताला अव्हां खे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते ख़ैर ऐं आफ़ियत सां पहुचाए। मरहूम हसन दर्स जी शाइरी मां टंडे बागे जे डॉक्टर दोस्त मोहम्मद चांजे जी चूंट लॻी वई लाड़ सां लऊं अव्हां खे चओ भला छा चऊं। असांखे इश्क सारिन जीअं छॾे फूके छड़े थो पियो। उमिरि जे आङिरनि में ॾिस सजण सिगरेट सस्ते जीअं सॼो माण्हू सड़े थो पियो। ॻोठ सजण उढे खां अब्दुल सत्तार राजा भुट्टो उढे जो ऐं गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ मुस्तू उढे जो चूंड कनि था हीअ शाइरी। हुनखे सारे रोई पियासीं वार वारे रोई पियासीं कोन वियासीं कंहिं बि भाणे सिंधू किनारे रोई पियासीं इश्क कयो आहे अहिड़ो कम जो ॾिया ॿारे रोई पियासीं। मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत ॻोठ मोहम्मद उस्मान शोरे जे अली हसन ऐं केटू शोरे जी चूंट यारा ऐं खारा माल जनी जो मकड़ियूं तमाची जे तकिए अचनि सवारा मए मच्छी मारा समय से सेण कया। लोक अदब मां कुझु चवणियूं कुझु पहाका ॻोठ ॾेणियूं लंजा जे अलाह ॾिने लंजे जी चूंट खयाई घराई कोन ऐं फुरियो वरी वाट में लथे खां पोइ कहिड़ी अवेर ऐं फुरे खां पोइ कहिड़ो डपु मिहार निकितो मेहन मां पोइ वछुन कहिड़ी पारत रिढ बि अंब खाए हिकिड़ी किचरी ॿियो चवे त कच्छ ते खणो जहिड़ा ॿुधा तहिड़ा ॾिठा मुआ पर पिटिया हेल 32 मंड मंडे में 80 में काणू जॾहिं गंजो सामाणू त मिड़नी खणी माठ कई। ॻोठ सरदार मुटके खान पालारी जे तनहा यासीन खान पालारी ऐं राशिद अहमद गोरचाणी जी चूंट प्यार जा वर्क उथलिया वस्तीअ में मुश्क बुलबुल सां थी वियो बस्तीअ में पाण खे छो फ़रिश्तो सम्झूं मन छा रखियो असांजी हस्ती में। 2 वाल मथां कफन पाए साह वेंदो हलियो वेंदासीं धरतीअ में जाम त मूं ई घणेई पीतो है साकी तूं अची कीअं वए मस्तीअ में उंहिंजो महिराण ॾे सफ़र में न कोन थी सहप मुंहिंजी किश्ती में मौत जी निंड ॾे माण्हुनि खे आओ इंसान ख़ुदा तरसी में प्यार जा वर्क उथलिया वस्तीअ में मुश्क बुलबुल सां थी वियो बस्तीअ में। खाड़गुरु बुलड़ी शाह करीम खां बाबल पोढ़रिंदे शाइर जलाल रिंद जी चूंट हीअं ते हथ रखी ॿुधा
बुधा बिना हिजाब जे उमास रात जी नदी लगे थी तोखे कीअं पिरी उदास तात जी सदी छणे थी तो में कीअं पिरी अखियुनि ते हथ रखी बुधा बुधा सरो जी चांदनी अञा छा तुंहिंजे ॻोठ ते बुधा सरो जी चांदनी अञा छा तुंहिंजे ॻोठ ते लगे थी कंहिं कमल जियां ऐं वार वार जो गज़ल अञा बा कजल जियां हीअं ते हथ रखी बुधा बुधा बिना निकाब जे ॿुधाए बिना निकाब जे सिंधू में ॿेड़ियनि जियां अखियुनि जा ॿई छपर अञा संझा जो रंग था लॻनि या चंड जीअं उदास थी सदा जो डंग था लॻनि या चंड जीअं उदास थी सदा जो डंग था लॻनि ॿुधा खुलियल किताब थी हीअं ते हथ रखी ॿुधा अञा बि तुंहिंजे चीच खे उहो ई गिरगलो छलो चुमे थो रोज़ शाम जो छा तिरगटे जो कारड़ो चुभे थो रोज़ शाम जो हीअं ते हथ रखी ॿुधा असर जो आरसूं भञी अचे थो यादि को अञा छा हीर जो गघो छुई उथे थो दर्द को किथां ॿुधा ॿुधा पिरी ॿुधा हीअं ते हथ रखी ॿुधा 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 पिरी ॿुधा हीअं ते हथ रखी ॿुधा खुशामदीद ऐं भली कार अवां समूरनि साथियुनि खे चैनल अवां जो पंहिंजो FM 92 हाईवे अवां जो हमसफ़र अवां जो पंहिंजो चैनल शहर सांगीफर जे मोहम्मद सुमार मेमन ऐं आरफ मेमन ऐं ॻोठ सैयद जीरे शाह जे बहज़ाद लुंड जी साॻी चूंड कोई ठहे फसानू उन खां अॻे मिलूं टोड़े छॾे ज़मानू उन खां अॻे मिलूं बेदर्द हादसनि जा जागिल अज़ाब आहिनि दिलि में लॻे को कानू उन खां अॻे मिलूं पहिरनि जो वाह तोखे मूंखे वञे उझाए कोई करे बहानू उन खां अॻे मिलूं तूं ज़र्द लुड़क छाणी मां सर्द रात बणजां वेठा रड़ूं रोज़ानू उन खां अॻे मिलूं गुर सरदार मुटके खान पालारी जे तनहा यासीन खान पालारी ऐं राशिद अहमद गोरचाणी जी चूंड हुजनि पर तोड़े उॾामी अचां हा पखी थी अव्हां खे सवेलो पुॼां हा मिठा बेवसी बेवफ़ाई न सम्झो पुॼे वस्त हिकिड़ो न भेरो भॼां हा पुॼे वस्त हिकिड़ो न भेरो भञां हा ॿियो सभु त घोरे अव्हां तां छॾियां हा रहियो सर उहो बि घोरे ॾियां हा असां ॾे अचण जी करियो का इनायत ॿधी छेर पेरनि अॻियां तो नचां हा अलाए त कंहिंजी इहा शाइरी जंहिं बि साथी उमाणी पंहिंजो नालो लिखणु विसारे छॾियो हाल दिलि कंहिंखां पुछूं दिलि बर न दर्द खां चओ कीअं बचूं दिलि बर न हिकु त नऊं आहे शहर आऊं आयसि अञा अॼु किथां कीअं लभूं दिलि बर जो दर दिलि बर न गुलाम शाह जे मुमताज़ पिताफ़ी ऐं मंज़ूर पिताफ़ी जी चूंड कयल शाइरी का सार बागी का सार आती का सार काती सफ़ा रहे थी अयां मोलरन अज़ाब उभरन अञा बि जाना खफ़ा रहे थी गुलाब चइजे किताब चइजे शफ़ाफ़ या को शबाब चइजे सफ़ा सरासर लखन बराबर पिरीअ जी हिकिड़ी अदा रहे थी पतो बि न आहे ख़बर बि कहिड़ी त केरु विछड़े या छेर सुरके उमास चारा उदास तारा उतावली पई हवा रहे थी सिजावल शहर खां भेण सहर सिंधू जी चूंड ही तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि को बिके छके जो खोड़ो न आहे विछड़ी वञे वरी न मिलजे अहिड़ो कोई विछोड़ो न आहे मोतिन जहिड़ा अहसास ॻोठ सारंग फ़कीर कल्होड़े जे नौजवान लेखक ऐं ख़ूबसूरत शाइर अलाह जुड़े कल्होड़े जी लिखणी कॾहिं कॾहिं को ट्रैक वॾी यादि बणिजी वेंदो आहे उन्हनि ट्रैकनि लाइ को टाइम ज़रूरी न आहे हूंदो कॾहिं कॾहिं माण्हू ॾुखनि में बि ट्रैक ॾींदो आहे कॾहिं कॾहिं ख़ुशी मां बि लुड़क लाड़े वेंदो आहे उहो मन जी मौसम जो पंहिंजो मिज़ाज आहे पर जॾहिं दिलियूं दीवारनि सां टकराइजी वेंदियूं आहिनि जॾहिं प्यार खे को फ़्रेब सम्झो वेंदो आहे जॾहिं रुअण ते दिलासनि बजाए दरका मिलनि ऐं जॾहिं कुर्ब जे इज़हार खे अजाई ॻाल्हि सम्झो वञे तॾहिं महसूस इहो कजे थो त जफ़ाउनि जा वण हाणे एॾा वॾा थी विया आहिनि जो मथनि प्यार जे पखियुनि खे लहंदो ई भउ थो महसूस थिए ज़मीदार जी बनी में सारियुनि जो चूंडो कंदड़ ग़रीब हारी जे मासूम ॿार जे अरमाननि जहिड़ो इहो बि सच आहे त कॾहिं कॾहिं पखियुनि ऐं पिरियुनि में वॾा फ़र्क़ नज़र ईंदा आहिनि हा ईअं जीअं वॾा वण ॻोठ तुंहिंजे जा छिड़ी पर छांव छो आहे रातिनि जूं ई डिघियूं कचहरियूं देर देर ताईं जागी कयल इंतज़ार मोहबत जो चिटो सबूत न आहिनि त ॿियो छा आहिनि पर पोइ बि जेकॾहिं को इहो तानू हणे त तूं मुंहिंजो न आहीं त दिलि कचे घड़े जीअं टुटी पवे थी सघन सुध न सूर जी त घायल कीअं घारीन पियल पासो पट तां वाढोड़िया न वारीन पर में पचन प्रिय लाइ हय हंजूं हारीन सजण जे सारीन तिन रोयो विहां में रातड़ी जिन ॾिठो पेर पुनूअ जो से नकी रून न चून हूंदन मथे हून लागा पाइन लोक जा